पलकों पे बिठाऊंगा, सीने से लगाऊंगा, लाहौर से कराची रीवों पे घुमाऊंगा, देखेगा अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। नाज़रीन, RRF पुलिस एहलकारनि ते टिकटॉक वीडियो ठाहिण ते पाबंदी लागू। RRF एहलकारनि ते टिकटॉक वीडियो ठाहिण ते पाबंदी लागू। DIG RRF हुकुमनामो जारी करे छॾियो। RRF एहलकारनि ते ऑफिस अंदरि सरकारी गाॾियुनि में टिकटॉक वीडियो ठाहिण ते पाबंदी मड़ी वई। DIG फैसल अब्दुल्ला चाचड़ जो चवणु आहे त पुलिस एहलकारनि पारां यूनिफॉर्म में टिकटॉक वीडियो ठाहिणु गैर प्रोफेशनल रवैयो आहे। DIG जो चवणु आहे त हुकुमनामे ते सख़्तीअ सां अमल करायो वञे, भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नाज़रीन, वधीक अपडेट ऐं बाख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ न्यूज़।